اوॿاوڙو में रोंती कचे जे सरकारी ॿेले खाते जी ज़मीन ते फॉरेस्ट खाते तरफ़ां ऑपरेशन खां पोइ महर ग्रुप ऐं पीपुल्स पार्टी अॻवाननि हिक ॿिए ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि। महर ग्रुप जे इतिहादियन अॻूणे MNA मियां मिठो, अहमद खान सीलरो, मीर खान महर, महताब शाही, अब्दुर्रहमान चाचड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त PP जे सिंध में हुकूमत हुजण करे हितां जा PP जा उम्मीदवार असांजे साथियनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए धमकाए रहिया आहिनि। हुननि जो त असांजे माण्हुनि जूं ज़मीनूं सरकारी मशीनरी जे ज़ोर ते ख़ाली कराए तंग कयो पियो वञे ऐं SSP घोटकी उन्हनि जो वंगार वही रहियो आहे। ऐं जा महताब ऐं ख़ालिद लुंड खे ॿुधाइण चाहियूं था त असां तव्हांजे ज़ुल्मनि खां डिॼण वारा न आहियूं। अहिड़े इल्ज़ामनि खां पोइ PP जे सीनियर अॻवान मोहम्मद यूसुफ भुट्टो, तालके सदर मुख़्तियार अहमद दायो, इम्तियाज़ रिंद, ख़ालिद खान खोसो, मोहम्मद रमज़ान भुट्टो ऐं आबिद खोसो गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु वॾेरनि जे कचे में सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ वॾेरा बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। हुननि जो त रोंती में ॿेले खाते जी सरकारी ज़मीन ते सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते DC ऐं फॉरेस्ट खाते तरफ़ां सरकारी ज़मीन ख़ाली कराइण लाइ ऑपरेशन कयो त कब्ज़ाखोर वॾेरनि पीपुल्स पार्टी जी क़यादत ऐं लोकल सतह ते MNA मीर ख़ालिद लुंड ऐं या महताब खान ॾहर ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई जो कूड़ो इल्ज़ाम हणी पंहिंजो कद बुत वधाइण चाहिनि था। हुननि चयो त पीपुल्स पार्टी ऐं असांजी क़यादत जो रोंती कचे में ॿेले खाते जी सरकारी ज़मीन ते ऑपरेशन सां को वास्तो नाहे ऐं पीपुल्स पार्टी जी क़यादत ते लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। हुननि जो त इन्हनि हिकु इल्ज़ाम हयो आहे त ख़ालिद लुंड बलोच सरपरस्ती करे बलोचिस्तान ठाहिणु चाहे थो। हू अहिड़ो बयानु ॾेई घोटकी जो अमन ख़राब करणु चाहिनि था, पर पीपुल्स पार्टी जे हूंदे घोटकी जो अमन ख़राब नथा करे सघनि।